अल्लाह ताला जा करोड़े करम ऐं एहसान, अल्लाह ताला जो असांजे मथां वॾियूं महिरबानियूं ऐं लख थोरा जो अल्लाह असांखे ज़िंदगी में हिकु दफ़ो ॿीहर रमज़ान शरीफ़ नसीब फरमायो आहे। इन नेमत जे मथां जेतिरा शुक्राना अदा कजनि से थोरा आहिनि, छो त मदीने वारे साईं फरमायो त जेको माण्हू मन साम रमज़ान व अरफ़ हुदूदहू, जेको रमज़ान मुबारक जा रोज़ा रखे ऐं उनजी हदुनि खे ॼाणे ऐं वतहफ़्फ़ज़ मा यंबग़ी लहू ऐं यतहफ़्फ़ज़, ऐं जन शयुनि जी हिफ़ाज़त करण जो अल्लाह अमुर ॾिनो आहे उन्हनि जी हिफ़ाज़त करे, या अखियुनि जी हिफ़ाज़त करे, पाण खे खाइण पीअण खां रोके, रोज़ा रखे, अल्लाह जे फ़रमान ते अमल करे, क़ियामुल लैल करे, क़ुरान मजीद जी तिलावत करे। रब जो हबीब जो फरमाए कफ़र मा क़ब्लहू, अल्लाह ताला ने रमज़ान जे सदके उनजी गुज़िरियल सॼी ज़िंदगी जा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो हाज़ा रमज़ान, हे मुंहिंजा उम्मती, रमज़ान जो महीनो अथव, मामूली ॻाल्हि न आहे। क़द जाअ तुफ़्तहु फ़ी अबवाबुल जन्नह, जंहिंजे अचण सां अल्लाह ताला आसमान जा दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे, जन्नत जा दरवाज़ा खोलाए छॾींदो आहे। व तुग़लक़ु अबवाबुन नार, जे रमज़ान जे अचण सां अल्लाह जहन्नम जा दर बंदि कराए छॾींदो आहे। मालूम थियो त जन्नत जा दर 11 महीना बंदि पिया हुया, रमज़ान जे अचण सां खुली विया। जहन्नम जा दरवाज़ा 11 महीना खुलियल हुया, रमज़ान जे अचण सां बंदि थी विया। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो तुग़ल्लु फ़ीहि शयातीन, अल्लाह ताला हिन महीने में शैतान शरीरनि खे क़ैद कराए छॾींदो आहे। बुअदन लिमन अदरक रमज़ान फलम युग़फर लहू, अल्लाह जो हबीब तो फरमाए केॾो न बदनसीब आहे, केॾो न वो बदबख्त आहे जंहिंखे रमज़ान मिलियो, जंहिंखे रमज़ान जो महीनो मिलियो ऐं उनजी बख़्शिश न थी, उनजो छोटकारो न थियो, उनजी मग़फ़िरत न थी, उनखे गुनाहनि जी माफ़ी न मिली। ॿुधो, इज़ा लम युग़फर लहू फ़ीहि फमता, हे ईमान वारो, जे रमज़ान में बि बख़्शिश न थिए त पोइ कॾहिं बख़्शिश थींदी? नबी तो फरमाए रमज़ान जो महीनो आहे, उन में बख़्शिश न थी, उन में तव्हांखे माफ़ी न मिली त पोइ कॾहिं तव्हांखे माफ़ी मिलंदी? सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो, मुंहिंजे आका लजपाल नबी फरमाया अताकुम रमज़ान शहरुन बरकतिन यग़शाकुमुल्लाहु फ़ीहि, तव्हांजे मथां अहिड़ो रमज़ान जो महीनो आयो आहे जंहिंजे अचण सां अल्लाह ताला तव्हांखे पंहिंजी रहमत जी लपेट में आणे छॾींदो आहे। तव्हांजे अॻियां पोयां रहमत आहे, तव्हांजे सॼे खाॿे रहमत आहे, तव्हांजे हेठां मथां रहमत आहे। अल्लाह हर वक़्तु तव्हांजे मथां पंहिंजूं रहमतूं फरमाईंदो आहे। सुभान अल्लाह। ऐं मदीने वारे साईं फरमायो इन्नल्लाह तबारक व तआला उतक़ा फ़ी कुल्लि यौमिन व लैलतिन, अल्लाह हर रात में, रमज़ान जे हर ॾींहं में गुनाहगारनि खे बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो आहे। लौ यालमुल इबाद मा रमज़ान, मदीने वारे साईं फरमायो जॾहिं ॿारनि खे रमज़ान जे बरकतुनि जी ख़बर पवे, रमज़ान जे नेमतुनि जी ख़बर पवे, लतमन्नत उम्मती ऐं यकून सिनत कुल्लहा, त उहे इहा तमन्ना कनि अल्लाह जे सॼो साल रमज़ान हुजे, तुंहिंजूं रहमतूं समेटींदा रहो। आका तो फरमाए जे मुंहिंजी उम्मत खे ख़बर पवे, मातली वारनि खे, न गफ़ारी मस्जिद में वेहण वारनि खे, उहो जन तरावियूं पढ़ियूं आहिनि, जन रोज़नि रखण जो इरादो कयो आहे, जन रमज़ान मल्हाइण जो इरादो कयो आहे, उन्हनि खे ख़बर पवे अल्लाह केतिरियूं उन्हनि खे नेमतूं अता फरमाईंदो, उहे तमन्ना कनि त मुंहिंजा मौला सॼो साल रमज़ान हुजे, सॼो साल में ई तुंहिंजी इबादत कयो। ऐं मदीने वारे साईं फरमाए इज़ा कान अव्वलु लैलतिन मिन शहरि रमज़ान, जॾहिं पहिरीं रमज़ान जी राति ईंदी आहे, पहिरीं राति थींदी आहे, अल्लाह ताला जन्नतुनि जा दर खोलाईंदो आहे, जहन्नम जा दर बंदि कराईंदो आहे, ऐं सॼो महीनो उहे दरवाज़ा खुलियल हूंदा आहिनि। ऐं वनादा मुनादिम मिनस समाए कुल्ल लैलतिन इला इंफिजार सुबह, जीअं जो राति थींदी आहे, मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह जे तरफ़ां पढ़े ॾियण वारो
पढ़ो ॾियण जे लाइ हिकिड़ो मलाइक ईंदो आहे अॼु चवंदो आहे या बाग़ियल ख़ैर यम्मिन व अबशिर ओ ख़ैर खां परे रहण वारा तुंहिंजे लाइ ख़ुशख़बरियूं अची वियूं या बाग़िय शर्र अक्सिर व अबसिर ओ गुनाहनि में गुज़ारण वारा ओ बदकारनि में गुज़ारण वारा हाणे मोट कर हाणे अखियूं खोल अल्लाह जी रहमत तुंहिंजे अखियुनि जे आॾो आहे हल मिन मुस्तग़फिरिन नग़फिर लहू मदीने वारो साईं तो फरमाए अल्लाह चवंदो आहे को बख़्शिश तलब करण वारो त बख़्शांस जे रात थींदी आहे तरावी पढ़ी वेठा हाणे मलाइक पढ़ा ॾियण शुरू था कनि आहे को बख़्शिश तलब करण वारो त बख़्शांस हल मिन ताइबिन नतूबु अलैहि आहे को तौबह ताइब थियण वारो त उनजी तौबह क़बूल कयां हल मिन दाइन नस्तजीबु लहू अल्लाह चवंदो आहे को मातली में दुआउनि घुरण वारो त मां अल्लाह उनजो दुआऊं क़बूल कयां हल मिन साइलिन नती सुलहू आहे को अल्लाह का घुरण वारो तलब करण वारो आहे को साइल आहे को घुर करण वारो घुर त मां अल्लाह तुंहिंजा हर सुवाल तोखे अदा करे छॾियां इंद कुल फित्र मिन शहर रमदान ओ ईदुल फित्र जे अचण ताईं हर रात ये ऐलान थींदा रहंदा आहिनि ऐं मदीने वारे साईं फरमायो मुझे महबूब फरमा इन्नल जन्नत लतुज़य्यन लिरमदान मिन रअसिल हौले इलल हौले रमज़ान जे ख़त्म थींदो आहे त ॿिए रमज़ान जे अचण ताईं 11 महीना अल्लाह जन्नत खे रोज़ेदारनि रमज़ान मल्हाइण वारनि जे लाइ सिंगारींदो रहंदो आहे 11 महीना जन्नत सिंगार भी आहे फइज़ा कान अव्वल यौम मिन रमदान हब्बत रीहिम मिन तहतिल अर्श जीअं जो चंड नज़र ईंदो आहे त अल्लाह जे अर्श जे हेठां हिकिड़ी हवा घुलंदी आहे रहमत वारी हवा खुशबूदार हवा फसफ़क़त वरक अशजारिल जन्नत जे मां अहिड़ी सुरहान निकिरंदी आहे जो जन्नत जो हर वण अर्श जी खुशबू सां मुअत्तर थी वेंदो आहे सुरहो थी वेंदो आहे फतनज़ुरु अल हूरुल ईन इला ज़ालिक जन्नत जो हूरूं अखियूं पटे ॾिसंदियूं मौला हे छा जी खुशबू जारी थी आहे हे छा थियो आहे रब फरमाईंदो आहे हूरुल ऐन चवंदियूं आहिनि इजअल लना मिन इबादिक मिन हाज़ा शहर अज़वाजन तकर्रु अयुनिना बिहिम व तकर्रु अयुनुहुम बिना जोर सां सुभान अल्लाह जो त माना क्या आका तो फरमाए जन्नत जो हूरूं दुआ घुरंदियूं जीअं चंड नज़र ईंदो जन्नत सुरही थी वेंदी अल्लाह जी रहमत वसंदी हूरूं दुआ घुरंदियूं आहिनि मुंहिंजा मौला ओ जेके रमज़ान मल्हाइण वारा तुंहिंजा बाना आहिनि असांखे इन्हनि जो घोट बणाए सुभान अल्लाह परवेज़ हिते ठहे न ठहे होॾे हीअं दुआ घुरिजे पई तुंहिंजे लाइ मौला हिननि सां असांखे परणाइजे हिननि सां असांखे निकाह कराइजे फतनज़ुरहा व तकर्रु अयुनिना बिहिम उहे असांखे ॾिसी पंहिंजूं अखियूं ठारिनि असां वरी उन्हनि खे ॾिसी पंहिंजूं अखियूं ठारियूं वमा मिन अब्दिन यसूमु यौमन मिन रमज़ान इल्ला ज़ुव्विज ज़ौजतम मिन हूरिल ईन नबी से फरमायो रोज़ेदार जीअं रोज़ो रखंदो आहे त हर रोज़े जे बदिले अल्लाह उनखे जन्नत जी हिकिड़ी हूर कुंवार अता कंदो आहे हर ॾींहुं नई कुंवार ज़ोर सां चओ सुभान अल्लाह अला कुल्ली इम्रातिन मदीने वाले साईं अहिड़ी हूर अला कुल्ली इम्रातिन मिनहुन सबऊन हुल्लतन लैस मिनहा हुल्लतुन अला लौनिल उखरा उन हूर जे जिस्म ते अल्लाह 70 वॻा पहिराईंदो आहे जंहिंमां हर वॻे जो रंग ॿिए वॻे खां जुदा हूंदो आहे अछो वरी ॻाढ़ो वरी नीरो जन्नत जा रंग हे त दुनिया जा रंग आहिनि हो जन्नत जा रंग हूंदा हर वॻे जो रंग नओ
युता सबईन लौनन मिन तय्यिब लैस मिनो लौनुन अला रीहिल आखिरे। अल्लाह हर वगे के 70 खुशबून सा संवारी दो खुशबू हर खुशबू ॿी खुशबू का अलग होंदी आ। लिकुल्लि इम्रातिन मिनहुन्ना सबऊन अल्फ वसीफतिन लिहाजतिहा। हर हूर जेला अल्लाह 70,000 खादिमाऊं पैदा कंदो आ। उन हूर जी खिदमत जेला सबून अल्फ वसीफिन मा कुल्ल वसीफतिन सहफतुन मिन ज़हबिन फीहा लौनुन तआमिन यजिदु लिआखिर लुक़मतिन मिनहा लज़्ज़तुन लम यजिदु लिअव्वलिही। कुर्बान वजा मदीने वाले साईं हिदायतुन साईं ने फरमाया उन 70,000 खादिमाऊं जेके हूर जेका तव्हांखे निगाह में अल्लाह ॾींदो हिकिड़े रोज़े जे बदिले 70,000 उन जी खिदमत करण वारियूं हूंदियूं। हर हिक जे हथ में सोन जो तश्त हूंदो जंहिंमें जन्नत जो ताम हूंदो। 70,000 ताम झलियो बीठियूं हूंदियूं पर हिकिड़ी जे हथ में साॻियो ताम न हूंदो। 70,000 नवां ताम अल्लाह रोज़ेदारनि खे हाय हाय सुभान अल्लाह। मदीने वाले साईं फरमायो जेको गिरह खणंदो गिरह गिरह में नओ ज़ाइको ईंदो। वले कुल्ली इम्रातिन मिनहुन सबून सरीरम मिन याकूततिन हमरा अला कुल्ली सरीरिन सबून फिराशन बदाइनुहा मिन इस्तब्रकिन फौका कुल्ली फिराशिन सबून अरीका। सुभान अल्लाह। हर हूर जेला अल्लाह ताला 70 पलंग लॻराईंदो। उन जे मथां मेहाना लॻल हूंदा जंहिं बिस्तर ते तूं चाहे उन ते वेही रह वञे। मदीने वाले साईं फरमायो इहो हाज़ा बिकुल्लि यौमिन सामहु मिन रमदान सिवा मिन अमलिन मिनल हसनात। यूने कि उन जो अजर नथो चवां। रमज़ान में तव्हां क़ुरान पढ़ंदो सखावत कंदो ज़िक्र कंदो इस्तिग़फ़ार कंदो तहज्जुद पढ़ंदो तरावीह पढ़ंदो सजदा ॾींदो दुआऊं घुरंदो अमल कंदो उन्हनि जा अजर अलॻि आहिनि उन्हनि जा इनाम अलॻि आहिनि। हे जेको सॼो बयान थियो नबी साईं तो फरमाए हर ॾींहुं जेको रोज़ो रखियो उन रोज़े जे बदिले इहो अजर आहे। सुभान अल्लाह। ऐं नबी साईं वरी ॿी हदीस में फरमायो त रमज़ान जे महीने में तव्हां हिकिड़ो सजदो कयो राति जो हींअर जेको तरावी में सजदा कयासीं हिकिड़ो सजदो कयो कतबल्लाहु लहू अल्फन व खम्समियत हसनतिन बिकुल्लि सजदतिन। हर सजदे जे बदिले अल्लाह 1.5 लख नेकियूं अता फरमाईंदो साल में कौन कयूं बना लहू बैतन फिल जन्नत मिन याकूततिन हमरा लहा 60,000 बाबिन। नबी साईं फरमायो गाढ़न याकूतन जो हिकिड़ो महल अल्लाह जन्नत में तामीर कंदो आहे हर सजदे जे बदिले जंहिंजा रुगी 60,000 दरवाजा हूंदा। लिकुल्लि बाबिन मिन्हा कसरुम मिन ज़हबिन मुवश्शहुन बियाकूततिन हमरा। हर दरवाजे जे आॾो हिकिड़ी सोन जी माड़ी तामीर थियल हूंदी जिते याकूतन मरजाननि जी जड़ावत थियल हूंदी। सुभान अल्लाह। 60,000 घर असांजे सॼे फज़लाबाद पाड़े में बि कोन हूंदा बल्कि मातरियूं 5-6 कानूनियूं गॾायूं करे 60,000 घर कोन थींदा। हिकु सजदे जे बदिले 60,000 रुपये अल्लाह ताला जन्नत में मारियूं सिर्फ़ सोन जूं अता फरमाईंदो। हे त मूं रुगी सजदे ई रोज़े जी ॻाल्हि ॿुधाई मातली वारो ॿियो ख़बर जे सॼो महीनो रब सां मल्हाए ॾेखारियो अल्लाह जे अहद खे पाड़े ॾेखारियो महिरबानी थींदी कि न कोन थींदी। पंहिंजे दिलि खे तब्दील करण जो महीनो आहे पंहिंजे ख़्यालनि खे बदिलाइण जो महीनो आहे
पंहिंजो पाण खे रब जे हवाले करण जो महीनो आहे। रमज़ान अल्लाह खे यादि करण जो महीनो आहे। रमज़ान रब खे परचाइण जो महीनो आहे। रमज़ान अल्लाह सां लहू लाइण जो महीनो आहे। रमज़ान अल्लाह सां वाइदा निभाइण जो महीनो आहे। पंहिंजी बानप जो इज़हार करण जो महीनो आहे। रमज़ान रब जूं रहमतूं समेटण जो महीनो आहे। पंहिंजे गुनाहनि जी माफ़ीअ जो महीनो आहे। अल्लाह जे तरफ़ां बख़्शिश जो महीनो आहे, छोटकारे जो महीनो आहे। ईअं न थिए जो महरूम रहिजी वञूं, ईअं न थिए जो गुनाहनि में वरी भरिया पिया हुजूं, ईअं न थिए जो गिफ़लत में वक़्तु गुज़ारे छॾियूं। न न, रमज़ान पूरो थिए, ईद जी रात अचे त अल्लाह पाण ऐलान करे, ओ गफ़ारी मस्जिद में वेहण वारा, मूं अल्लाह तोखे बख़्शे छॾियो आहे, मां राज़ी थी वियो आहियां। अहिड़ो ऐलान असांजे लाइ थिए। छा था चओ? इहे मल्हाइबो इंशाअल्लाह रमज़ान। अॼु त पहिरीं रात आहे, पहिरीं रात आहे, अॼु पहिरीं तरावी पढ़ी आहे। इंशाअल्लाह इहे शौक़ सां आख़िरी रात ताईं मल्हाईंदासीं। पक्को इरादो त कयो, नियत पक्की कयो। अल्लाह मदद करण वारो आहे। अल्लाह ताला शान असांखे मोमिननि वांगुरु रमज़ान मल्हाइण जी तौफ़ीक़ ॾे। अल्लाह असां सभिनी जो इबादतूं शाल क़बूल करे। अल्लाह असांखे सिहत अता फरमाए, तंदुरुस्ती सां, हिम्मत सां तौफ़ीक़ अता फरमाए, जीअं अल्लाह जे हुक्मनि जी पालना करे सघूं। अल्लाह ताला शान अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाहु आमीन। या रब्बी बिल मुस्तफ़ा बल्लिग़ मक़ासिदना वाग़फ़िर लना मा मदा या वासिअल करम। या अल्लाह जेकी ॻाल्हियूं ॿुधियोसीं उन्हनि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। या मौला असां सभिनी खे रमज़ान जो ख़ैर अता फरमा। जेके रमज़ान में तूं रहमतूं नाज़िल कंदो आहीं, उन्हनि खे असांखे ॿीड़ियूं चोरियूं करे अता फरमा। असीं सभु तुंहिंजी रहमतुनि जा तालिब आहियूं। तुंहिंजी रहमत खां सिवा असां अधूरा आहियूं। मौला असां सभिनी खे पंहिंजी रहमत जो हिस्से वाफ़िर नसीब फरमा। सल्लल्लाहु अलैहि